नाज़िन कोट गुलाम मोहम्मद पुलिस जी नाअहली ऐं वधंदड़ मंशियात ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियन एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी। उन हवाले सां ॾिसूं था परवेज़ ज़गारी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां इन मौजूद आहियूं कोट गुलाम में, जिते मंशियात ख़िलाफ़ रैली पिण कढी वई आहे ऐं एहतजाजी कैंप पिण लॻाई वई आहे। अचो तो शहरनि खां पुछूं त उन्हनि जो इन मुतालिक़ छा चवणु आहे। चीफ जस्टिस के, पाकिस्तान चीफ जस्टिस सिंध के ऐं असांजे CM साहब के ऐं IG सिंध के, रेंजर साहब के अपील कंदुसि त असांजे ज़िले मीरपुर ख़ासि मां महिरबानी करे मंशियात बंदि कराई वञे। हिते तमामु जाम कैंसर वधंदी वञे पई। हिन गुटके, हिन शराब हणी असांजे ज़िले खे तबाह कयूं, बर्बाद करे छॾियो आहे। सफ़ीना असांजी नौजवान नस्ल खे असीं निकिता आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला ही कैंप जारी रहंदी। ही नशो जो आहे सो बुराई जी इलामत है, समाज में बड़ी बुराई है, ये मौत है, कैंसर है। यो KPK में ना है, पंजाब में ना है, सिर्फ सिंध में जो मुसलत कयो है। इन में असांजो वडेरनि जो हथ है, सरदारनि जो हथ है, पुलिस जो हथ है। ॿी सूरत में इन जे इजाज़त खां सवाइ नथो हली सघे। इन करे असांजो मुतालबो आहे त हिन मुसीबत खां, ही मौत खां, कैंसर खां इंसान ज़ात खे बचायो वञे। माण्हू आहिनि ऐं इहे पंहिंजे लाइ पाण नुक़सानु करे रहिया आहिनि ऐं इन्हनि खे हथ ॿधी गुज़ारिश कंदासीं त इहे नशा कारखाना जेके गुटकनि जा आहिनि या शराब जा आहिनि, जेके बि नशा जेके आहिनि उन्हनि खे बंदि कयो वञनि। असां पुरज़ोर अपील था करियूं ऐं असां इहो आवाज़ु असांजो ऐवाननि ताईं पहुचे ऐं जीअं असांजे ज़िले में या नशा वारी शयूं बंदि कयूं वञनि। जैसे कि हम सब जानते हैं कि सुप्रीम कोर्ट से मंशियात के खिलाफ ऑर्डर निकल चुका है, लेकिन मेरे ख्याल में ये जो हमारे कानूनी इदारे हैं, हमारे असिस्टेंट कमिश्नर वाले हैं, ये कानून से ऊपर और कोर्ट से ऊपर, अदलिया से ऊपर जा चुके हैं। तो कि ये मंशियात बंद नहीं करा सकते, ये कोरोना के अंदर मार्केटें बंद करा सकते हैं, दुकानें बंद करा सकते हैं, स्कूलें, कॉलेज, यूनिवर्सिटीज़ बंद करा सकते हैं। तो क्या ये मंशियात बंद नहीं करवा सकते? नाज़रीन, ये आवाम ॿुधायो कोट गुलाम जी आवाम जा। कैमरामैन हसन कायम खानी सां गॾु मां परवेज़ ज़गारी, मैना TV न्यूज़ कोट।